प्रथम प्रणाम कयूं असां संत नाभाजी महाराज जिन इन धरती ते इहो भक्त माल ग्रंथ ॾिनो ऐं उन्हनि जा गुरुदेव अग्रदास जी महाराज, उन्हनि जी कृपा थी तॾहिं नाभादास महाराज ये भक्तमाल चरित्र जी रचना कई ऐं इन जी टीका सरल भाषा में कई प्रियादास जी महाराज। त उन्हनि खे प्रणाम जिन असांखे इहो प्रेम ॾिनो। बिना चरित्र ॿुधे प्रेम न थी सघंदो आहे। अगरि इंसान सां बि कंहिंखे प्रेम करणो हूंदो आहे न त पहिरियों हुनजे स्वभाव जे बारे में पतो करणो पवंदो, फलाणो माण्हू कीअं आहे, ईअं ई थोरी प्रेम थी वेंदो। चओ हरे राम। अॼुकल्ह त अलाए गजब गजब जी ॾिसो था ॻाल्हियूं बि थियनि थियूं। संबंध प्रेम जो हुयो, पोइ हत्या थी वई। चओ जय श्री कृष्ण। त जंहिंजे बारे ख़बर ई न पवंदी, जंहिंजे बारे असांखे कोई परिचय ई न हूंदो, जंहिंजे स्वभाव जे बारे कुझु ख़बर ई न हूंदो, हुन सां प्रेम कीअं थींदो? प्रेम करण जे लाइ पहिरियों परिचय ज़रूरी आहे। परिचय थींदो, स्वभाव ख़बर पवंदी, व्यवहार ख़बर पवंदो, तॾहिं प्रेम थी सघंदो। तीअं ई भॻवान सां प्रेम करणो आहे त पहिरियों भॻवान जो स्वभाव पतो करणो पवंदो ऐं उहो स्वभाव मिलंदो भक्तमाल में कि पंहिंजे भक्तनि सां भॻवान कहिड़ी कहिड़ी लीला कई आहे। भक्त वत्सल भगवान चवंदा आहिनि, केॾो प्रेम कंदा आहिनि भगवान पंहिंजे भक्तनि सां। चओ हरे राम। तव्हां असां इंसान कंहिंसां एतिरो प्रेम न करे सघंदासीं जेतिरो भगवान पंहिंजे भक्तनि सां प्रेम कंदा आहिनि। चओ राम। भगवान खे सभिनीनि खां प्रिय भक्त आहिनि, सभिनीनि खां प्रिय। जीअं असां कोई तुलसी माला पाईंदा आहियूं, है न, ऐं जेके सन्यासी हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि कि उहे तुलसी माला न पाईंदा आहिनि त रुद्राक्ष जी उहे माला पाईंदा, है न। कोई तुलसी माला पाईंदो आहे, कोई रुद्राक्ष जी माला पाईंदो आहे। भगवान खे सभिनीनि खां प्रिय कहिड़ी माला आहे त चवनि था भगवान खे त सभिनीनि खां प्रिय भक्त माला। चओ हरे राम। सभिनीनि खां प्रिय। हिकिड़ो चित्र तव्हां शायदि ॾिठो हुजे कि पंढरपुर जा भगवान पंडरीनाथ विराजमान आहिनि। ॾाढो सुंदर असां हिकिड़ो चित्र ॾिठोसीं। त पोइ उहो चित्र में छा ख़ासि हुयो कि हिकु भक्त कंधे ते हिन पासे वेठो आहे भगवान जे, हिकु हिते, हिकु भगवान जे हिते, हिकु भगवान जे हिते, हिकिड़ो भगवान जे हथ में, हिकिड़ो हिन हथ में, यानी हर भक्त भगवान जे आसपास आहिनि। एॾो सुंदर चित्र। इन जो अर्थ इहो आहे कि भगवान खे सभिनीनि खां वधीक अगरि कुझु प्रिय आहे त उहो भक्त आहिनि। चओ हरे राम। ऐं असांजी माता बि हिकिड़ी ॾाढी सुंदर माला ठाहे आई, उहो भगवान श्री कृष्ण खे दरबार साहिब में उन्हनि पाराई। उहो बि माला जेकी हुई उनमें सभु भक्तनि जा चित्र हुया। चओ हरे राम। भगवान खे सभिनीनि खां प्रिय भक्त। तव्हां चओ भाई तव्हां सभु तयार आहियो? पक? हाणे ॾिसो सौदो करण आया आहियो ऐं सौदो ॾाढो ऊंचो अथव, ॾाढो ऊंचो सौदो, ॾाढो महांगो सौदो। जे हाणे आया ई आहियो, वेठा ई आहियो त प्रेम सां हाज़िरी लॻायो, भाव सां, सिक श्रद्धा सां श्रवण कयो। चओ हरे राम। कि ईअं न थिए हिते अनमोल खजाना हीरा मोती मिलनि ऐं असांजो ध्यानु काॾे ॿाहिरि हली वञे। हिकु पल बि अगरि शायदि असां चूकजी वियासीं न त केॾी महिल सौदो निकिरी वेंदो हथ मां। चओ राम। हिकु पल बि अगरि देरि केॾी महिल करे वरितीसीं, हिकु पल बि शायदि अगरि असांजो ध्यानु काॾे भटकी वियो, थी थो सघे ओॾी महिल ई कोई ॾाढी सुंदर भगवान जे चरित्र जी कोई विशेष ॻाल्हि अचे ऐं असां ध्यानु न ॾियूं त। चओ राम। हीअ कई बार थींदो आहे, कई बार थींदो आहे। असां कंहिंखां पुछंदा आहियूं 2 कलाक सत्संग ॿुधियो, छा वणियो? हा हे बि वणियो, हो बि। पहिरियों पहिरियों त सभु चवंदा आहिनि सभु वणियो। पोइ मां चवंदा आहियां सभु चवण यानी चालाकी आहे। चओ हरे राम। हा, अगरि कोई चए न सभु वणियो त पोइ काथे न काथे चालाकी आहे। अगरि कोई हिकिड़ी ॻाल्हि कोई पॉइंट ॿुधाए त पोइ लॻंदो आहे कि हा हिनखे सभिनीनि खां वधीक हीअ ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी, हलो हिन ॻाल्हि ते हिन ध्यानु ॾिनो। चओ हरे राम। बाक़ी सभु चवण त थोरी चालाकी लॻंदी आहे। कई बार पुछंदा आहियूं भाई छा वणियो? साईं हे वणियो, हे वणियो। अच्छा हे भॼन ॻायो मां तोखे वणे? त पोइ कई ॼणा चवंदा आहिनि हे बि ॻायो? चओ हरे राम। मां अब्बा काथे आहीं तूं भाई? चई इहो केॾी महिल ॻायव? मां त इहो ई ॻायो, विच में ॻायो, शुरूआत में बि न ॻायो। कई बार ईअं थींदो आहे शुरू में माण्हू न ईंदा आहिनि, विच में ॻायो। चई अरे हिन में त ध्यानु ई न हुयो। चओ राम। त ईअं न थिए भाई। हाणे 3 ॾींहं आया आहियो त ॾिसो समय बि सेवादारनि तव्हांजे व्यवस्था जे अनुसार रखियो आहे। राति जो 9 खां 11, वरी पोइ भोजन जी बि व्यवस्था उन्हनि रखी आहे तव्हांजे लाइ, ताकि कोई बहाना न हलनि भाई।
हा न, व्यापारी माण्हू बि पंहिंजा कमकार निपटाए उहे हिन महिल मार्केट ॾाढो थधो लॻल पियो आहे सभिनीनि जो, त उहो कमकार निपटाए घटि में घटि 8:45 फ्री थी करे पहुची वञे कथा में। माताऊं बि चिंता फ्री थी करे सभिनीनि खे घर वारनि खे बि वठी अची वञनि हिते कथा ॿुधनि, पहिरियों भॼन कनि पोइ भोजन बि कनि। भाई चओ हरे राम। अगरि ॾिसंदव त इहो समय असांजी सुविधा अनुसार कोन्हे भाई, केवल संगत जे सुविधा अनुसार आहे, ताकि संगत खे लाभ मिले, सभई समय सां अची करे लाभ वठनि ऐं प्रीत कनि भगवान सां, प्रेम कनि भक्तनि सां, मर्यादा सम्झनि कि भक्त केॾी ऊंची शइ आहिनि। असांजे जीवन में संत महात्मा मिली वेंदा आहिनि न, भक्त मिली वेंदा आहिनि त असां उन्हनि जी क़दर न कंदा आहियूं। चओ राम। पर हे 3 ॾींहं तव्हां कथा ॿुधो ध्यान सां ऐं आख़िरी ॾींहुं पाण वीचार कजो कि असां केॾा भाग्यशाली आहियूं कि असांजे जीवन में संत बि आहिनि, भक्त बि आहिनि, भगवान बि आहिनि। चओ राम।